इंसाफ कयो, इंसाफ कयो, खुदा कारण असां मिस्कीनन सां इंसाफ कयो। वो भी राशन मोमो साहब तकीर में चे तो मुझा कारकुन निधड़का ना आहिनि पर अल्लाह ॾिसे तो अॼु ॾींहं ते असां को कंहिं बि पुछा कोन कई आहे जहिड़ा नायूं बाबा असां मिसकीन आहियूं पंहिंजो लॾे वञे काथे इज़त जो पुलिस मौजूद हुई उन्हनि ॾिठो पाण सॼो पुलिस उन्हनि खे मना कई त हे असांजी मौजूदगी में तव्हां दादागिरी था कयो पोइ छा सर अब्दुल कयूम छा मसलो थियो था मसलो इहो आहे सर त जहिड़ो आहे जुआ बिरादरनि सां पहिरियां त सभ खां इहो चवंदमि त मुंहिंजी कॉन्फ्रेंस आख़िरी आहे छो जो असां काफ़ी कॉन्फ्रेंस कयूं अमल को नथो थिए पर पोइ बि आख़िरी कॉन्फ्रेंस करे ॾिसूं था मन न मन अलाह करे कुझु उन्हनि खे रहम पए रहम आहे त कोन पर पोइ बि मन ख़ुदा रहम ॾेई विझनि छो जो अहिड़ियूं कॉन्फ्रेंसियूं मां 10-20 करे चुको आहियां पर कुझु बि नथो थिए जॾहिं त सभिनि खे सॼी पाकिस्तान खे रत दरे छा आला ऑफिसरनि खे एसपीनि ताईं डिआईजनि ताईं ख़बर आहे त असुल मसइलो छा आहे छा ते थियो आहे छा मसइलो आहे छा न आहे 2021 में जहिड़ो थियो घिटीअ जे मसइले ते जोया ब्रदर्स सां फारूक अब्दुल्ला सां उनजा कुझु ॿाहिरि ऐं ॿियो उनजो मामो अब्दुल खालिक जोयो जी हा इहो जाइज़ी मसइलो हुयो असां हिननि खे चयोसीं बाबा असांजी हिते न जॻह आहे न बलाट आहे कब्रिस्तान आहे अवाली कब्रिस्तान आहे 100 साल खां आहे उन खां अलावा मुबारक शाह पीर आहे हिते मेला लॻनि था राति जो गाॾियूं अचनि थियूं वञनि थियूं मेन गिटी आहे तव्हां 5 फुट वधाए हिन में छा कंदव इहे न वधायो महिरबानी करे जेते माना हिननि खे तबाही लॻी त असां वधाईंदा हिकिड़ी बाईपास आहे पोइ बि वधायूं इन खां पोइ असां वियासीं म्यूनिसिपल में काफ़ी दरख़्वास्त ॾिनीसीं म्यूनिसिपल में उते बि को अमल न थियो पाकिस्तान त पैसा तव्हांखे ख़बर आहे पाण खे पाण केतिरा बि म्यूनिसिपल वारनि वरिता उहो ख़ुदा खे ख़बर आहे मतिलबु असांजी दरख़्वास्त उहे बि रद्द थी वियूं उन ते बि उन खां पोइ बि अमल न थियो वरी असां हिननि खे अञा ठही न बीठी त वरी ॿीहर वियासीं 5 पाड़े जा लंघी त बाबा जाइज़ी मसइलो आहे मुक़ाम आहे हेॾो राति जो सर असां हिते बीठा हूंदा आहियूं 2 बजे बि ख़ुदा गवाह आहे एम्बुलेंस ते लाश ईंदा आहिनि छो जो तव्हां ॾिसो अवाली मुक़ाम आहे 200 जरेब में मुक़ाम आहे हिन मुक़ाम में इस्लामाबाद ताईं माण्हू ईंदा आहिनि दफ़नाइण राति जो 2 बजे जेको हिते एम्बुलेंस वारो अची बीहे उहो जो लाश वरी हितो खणी कुलनि ते रेड़े त उनजे दिलि तो छा गुज़रंदो जाइज़ी मसइलो असांजो हिते न प्लाट आहे न का शइ हुई असां हिननि खे इहो चयो त बाबा घिटी न वधायो घिटी बंदि कंदव त गाॾी छो ईंदी घिटियूं 2 मेन घिटियूं 2 हिकिड़ी हीअ घिटी आहे ओरी असांजे पासे ॾांहुं ॿी आहे इहा हाणे उहे घिटियुनि जा दंग बि ज़ाहिर आहिनि जॻहियूं बि ज़ाहिर आहिनि ऑफिसरनि खे असां चई 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 शिता थी पिया आहियूं साईं प्रेस कॉन्फ्रेंस बि काफ़ी कयूं आहिनि अॼु बि हिकिड़ो मजबूर थी आख़िरी प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था घिटी बि मौजूदु न का इंक्वायरी थी न का ॻाल्हि थी न का माड़ थी FIR कराईसीं असां FIR में हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थियो बाक़ी सभु निकिरिया खून जी साईं इहो त हिन में जानी इहो बि साईं मां तव्हांखे अॻिते ॿुधाईंदो थो हलां अहिड़ी ॻाल्हि कान्हे का मां पहिरियां मुंड खां शुरू कयो त कुझु बि मतिलबु अमल न थियो हुननि असां सां विढ़ांद कई धक बक असांखे हणूं धक लॻी पियो मूंखे मथे में असां घिटी ठाहींदासीं तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां कयो बाबा सही आहे असां वियासीं कंप्लेंट थाणे ते बि कराईसीं असां जेको बि कमु कयो आहे कानूनी कयो आहे दादागिरी वारो को बि कमु न कयो आहे सर कमु कानूनी कयो आहे थाणे ते वियासीं कंप्लेंट करायासीं हुन इलाज लेटर ॾिनो उहे लेटर मूं वटि मौजूदु आहिनि जीअं असां अस्पताल में मोटियासीं हे 10-20 माण्हू साण करे अंधी फेरिंग कयईं अंधी फेरिंग में जंहिंमें असांजे 4 ॼणनि खे गोलियूं लॻियूं अॼु बि केस हलंदड़ आहे हले थो कोर्ट में इंशाअल्लाह हाणे फतह मिलंदी सुठी मिलंदी जजनि में उमेद आहे असांजी 4 ॼणनि ते लॻियूं हिकिड़ो ॼणो शहीद थी वियो साजिद अली उहो बि विच वारो हुयो असांजो माइट जेको छॾाए पियो बाक़ी 3 हिकिड़ो मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़ो मुंहिंजो भाउ नाला मुंहिंजे वालिद साहिब जो नालो अब्दुल रहमान मुंहिंजे चाचे जो नालो अब्दुल फताह ऐं ॿियो मुंहिंजो भाउ अब्दुल रहीम उन्हनि खे 5 सालनि खां वठी अॼु ॾींहुं ताईं डॉक्टर गोली बि न कढी सघिया आहिनि साईं इंसाफ़ जी बि ज़ुल्म जी बि इंतिहा हूंदी आहे हद हूंदी आहे असांखे इहो अफ़सोस आहे त पाकिस्तान में आख़िर ऑफिसर आहिनि या न आहिनि जज आहिनि SP आहिनि DIG आहिनि असां त रड़ी 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 साईं शिता थी पिया आहियूं हाणे असां पंहिंजा अबाणा घर छॾियूं था आख़िरी कॉन्फ्रेंस असां कयूं था जे अमल थींदो त बि ठीकु आहे असां ग़रीब न करे कंहिंखे कुझु चयो आहे न करे सघंदासीं वध में वधि अबाणा घर छॾे वञी काथे साइड इज़त ज़िंदगी गुज़ारींदासीं आख़िरी प्रेस कॉन्फ्रेंस जेका चओ था वजह छा आहे वजह इहा आहे त साईं अॻु में बि अहिड़ा सीन काफ़ी थी चुका आहिनि अॼु जो कुझु थियो आहे अॼु बि थियो आहे तॾहिं तव्हांखे पर पहिरियां जो बि ॿुधायां थो पहिरियां बि थियो पुलिस
उन्हनि एफआईआर कराई, कूड़ी एनसी कराई, पुलिस गॾु आई, हुन पुलिस सां गॾु मौजूदगी में एसएसए सां गॾु असां ते फायरिंग कई। पुलिस एसएसए हुयो सतरी अमलो सॼो साण हुयो के अब्दुल खालिक, उनखे पोइ त साहब लाकअप कयो, कुझु बि कयो, छॾाइजी वियो, थियो कुझु बि न। वरी अॼु नई ॻाल्हि ॿी थी आहे हिकिड़ी त असां जूं जायूं ड्राइनि था। हिते असां वटि पुलिस आई, असां हुन सां मिलियासीं, बाबा हुकुम कयो, कीअं आया हो तव्हां? चई बाबा तव्हांजे ख़िलाफ़ कंप्लीट आहे त तव्हां जायूं ड्राहियो था। असां चयो बाबा असां 5 साल अॻु वीडियो भरियो आहे, पुलिस उहो पुलिस वटि मौजूदु आहे, हाणे बि उहो तव्हां वीडियो भरियो, जेकर उहे ई ॻाल्हियूं साॻियूं न हुजनि त असां ॾोहारी। चई इहा बहितर ॻाल्हि आहे। सुठे तरीक़े सां हुन सां मिलियासीं, मिलियऊं पिया, पुलिस मौजूदु हुई, वरी साॻियो ई मुखालिफ़ अची पुलिस जो फ़ाइदो वठी करे वरी साॻियो असांखे गारियूं फायरिंग। अॼु वरी नओं ताज़ो थियो आहे। त असां इहो चवणु चाहियूं था ऑफिसर खे, ख़ुदा राज थाने त तव्हांजे एनसी करणु अचनि था या एफआईआर करणु अचनि था, तव्हां हुनजी इंक्वायरी जांच त कयो न। जेके अॼु पुलिस आई पोइ उन्हनि का जांच कई, तव्हां सां मुलाक़ात जी जी जी, मूंसां पाण सां मुलाक़ात कयूं, मां हुननि सां सुठे तरीक़े सां मिलियमि, कानूनी कमु कयुमि। मां सर हुकुम कयो, जेकॾहिं असांजे ख़िलाफ़ कंप्लेन हो तव्हांखे असां इंक्वायरी करे ॾेखारींदा। विज़िट हलो तव्हां विज़िट कराईसीं, विज़िट कराईसीं त हुन में उहे ई शयूं मौजूदु हुयूं जेको अॼु खां 5 साल मौजूदु हुयूं। उन खां पोइ बि हुननि अची असांखे फायरिंग करे ॾिनी। हाणे असांजे आला ऑफिसरनि खे इहो अर्ज़ु आहे, इन जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे वधि में वधि, जे न त असां ग़रीब आहियूं, पोइ असां हलिया वेंदासीं, ॿियो कुझु करे न सघंदा। असांखे ॿियो हिकिड़ो राशिद मोहम्मद ख़राब खे बि पैगाम ॾियणो आहे। असां डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरो जा पार्टी जा आहियूं, अबनि ॾाॾनि खां वठी अधु त असां सां इहा बि इंसाफ़ नाइंसाफ़ी आहे पार्टियुनि जे हिसाब सां बि। छो जो अल्हम्दुलिल्लाह रतदरे में जमियत मौलाना इस्माइल जी सिर्फ़ु असांजी पोलिंग ई खटींदी आहे। पोइ बि राशिद मोहम्मद साहब तकीर में चए थो मुंहिंजा कारकुन निधड़का न आहिनि, पर अलाह ॾिसे थो अॼु ॾींहं ते असां कंहिं बि पुछा कोन कई आहे जमियत जे माण्हुनि। हाणे ख़ुदा कारण असांजी मदद कयो, असां तव्हांजा माण्हू आहियूं, झंडा लॻा पिया आहिनि। अॼु बि पार्टी वारा पीपुल्स पार्टी वारनि जोया, जंहिंजे करे असां ते माना दबाव कराइनि था। अॼु पुलिस वठी अची, पुलिस सां गॾु चङो थियो, पुलिस मौजूदु हुई, हुननि ॾिठो पाण सॼो, पुलिस हुननि खे मना कई त हे असांजी मौजूदगी में तव्हां दादागिरी था कयो, पोइ छा कंदा हूंदव। अॼु इहो नओं थियो आहे, इन ते असां ते ख़ुदा रहम कयो। असां पिणु कॉन्फ्रेंस करे थकी पिया, आख़िरी कॉन्फ्रेंस कयूं था, जेकॾहिं ख़ुदा कारण असां ते रहम थींदो त अलाह हुननि खे वधाईंदो, न त असां पंहिंजो वेहण जहिड़ा न आहियूं बाबा, असां मिसकीन आहियूं, पंहिंजो लॾे वञी किथे इज़त जो रोज़गार वञी कंदासीं।